मोहम्मद का जलवा नुमाई न होता, मोहम्मद का जलवा नुमाई न होता, कदारन में रोशनाई न होती, मोहम्मद का जलवा। हसन हुसैन ने पाती शहादत, हसन हुसैन ने पाती शहादत, वो शहीदों का रुतबा, शहीदों का रुतबा बड़ाई न होती, शहीदों का रुतबा बड़ाई न होती, कदारन में रोशनाई न होती, मोहम्मद का जलवा नुमाई न होता। इन वक्त असी जामे मस्जिद में आयूँ ठट्टे में। ये मस्जिद मुग़ल शहंशाह शाहजहां तामीर करवाई, जैसे बादशाही मस्जिद के नाले सां सॾियो वञे थो। ऐं ठट्टे जी सिंध जे मस्जिदुनि में ॾिसो वञे त हीअ हिकु वॾो शाहकार आहे ऐं हिन जी का मरमत आहे। इहा कलहोड़नि जे दौर सां हिन जो कलहोड़नि जे दौर सां हीअ मस्जिद जो जेको तामीराती कमु आहे उहो मिले थो ऐं जेको कमु आहे उहो ॾाढो बहितरीनु थियल आहे मुंहिंजे ख़्याल में। हिन खे ॾिठो वञे वन ऑफ द बेस्ट स्ट्रक्चर आहे, आर्किटेक्चर आहे, टाइल्स जो कमु थियल आहे हिन ते खोड़ सारो। मोहम्मद का जलवा नुमाई न होता, मोहम्मद का जलवा नुमाई न होता, कदारन में रोशनाई न होती, मोहम्मद का जलवा नुमाई न होता, मोहम्मद का जलवा। पाशे मस्जिद में तव्हां पहिरियों चकर आहियो? हाँ नहीं पहिरियों चकर रस्ते ईंदे त ॾिसंदो हुउसि, पर मूंखे अंदाज़ो न हो त हेतिरी वॾी ऐं कुशादा ऐं सुठी मस्जिद आहे। अंदरि ॾिसण सां वाक़ई दिलि ख़ुशि थी थी वञे। पुराणो दौर लॻे थो त हीउ बादशाहनि जेको ठाहियो ऐं महिनत थियल आहे। हलो वो शहीदों का रुतबा, शहीदों का रुतबा बड़ाई न होती, शहीदों का रुतबा बड़ाई न होती, कदारन में रोशनाई न होती, मोहम्मद का जलवा नुमाई न होता, मोहम्मद का जलवा नुमाई न होता, कदारन में रोशनाई न होता, नुमाई न होता, मोहम्मद का जलवा नुमाई न होता, कदारन में रोशनाई न होती, मोहम्मद का जलवा। हसन हुसैन ने पाती शहादत, हसन हुसैन ने पाती शहादत, वो शहीदों का रुतबा, शहीदों का रुतबा बड़ाई न होती, शहीदों का रुतबा।